नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोसपुर में खबर ॾींदा हलूं त ॻोठ नसीर खान भाइयों में 40 लाख जी लागत से तमीर थियल मेन प्राइमरी स्कूल एजुकेशन अमले ज़िले इंतजामिया की बेध्यानी सबब ज़बून हाली जो शिकार हुजण स्कूल में केतरनि सालन का उस्ताद न हुजण ते ॻोठ नसीर खान भाइयों जे मेन प्राइमरी स्कूल जी शागिर्दन ॻोठाणन जो शाहज़ैन भाइयों, मीर अहमद भाइयों, साहिर फातिमा ॿियनि जी अॻुवाणी में एजुकेशन जे DO DC कश्मीर मनोहर अली मिठियाणी खिलाफ एहतिजाजी मुज़ाहरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते ॻोठाणन शागिर्दन मीडिया अॻियां दाईंदे चयो त केतिरे ई वक्त खां स्कूल में उस्ताद न हुजण करे ॻोठ नसीर खान भाइयों जे सवई स्कूली शागिर्द तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जो चवणो हो त गुज़िरियल 20 सालनि खां स्कूल जो मरमती कम न थियण ऐं एजुकेशन अमले पारां फर्नीचर सां गॾोगॾु उस्ताद न ॾियण ते स्कूल जी इमारत हंधा हंधा डैमेज थी वई है। स्कूल में उस्ताद मुक़रर न हुजण वारी केतिराई भेरा एजुकेशन अमले तोड़े डिप्टी कमिश्नर कश्मीर हेठि कंदकोड़ मनोहर अली मिठियाणी के शिकायतूं कयूं आहिनि, पर ज़िले इंतजामिया तोड़े एजुकेशन अमले पारा अड़ी शिकायतों बुधी स्कूल में उस्ताद मुकर्रर करण या स्कूल की मरम्मती कम कराने लाए के भी कदम न खणी सकी है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।